मूंखे या यकीन नथो अचे अली खान वारा के चोर आहिनि। कंदारे अली खान वारा मुंहिंजा सिधा सवा चोर आहिनि। तो ही असां न पर तू ही मरण लाइ तैयार थे बंगुल खाने। शमशेरा गोली हलाई त का तुझे कार का तू बची न सघंदे। हथियार कंहिंजे साम्हूं सिधो कयो अथई का तू कार पड़जी वई अथई। शमशेर ख़ैर त आहे रेस ते हथियार सिधो कयो अथई ऐं अली खान काथे अथई। कमदार तोखे ख़बर न आहे असां पहिरें भेट लाइ अचूं पिया। हिन ज़ालिम मुंहिंजे भाउ खे बागरी बनी ते बेदर्दी सां क़त्ल कयो अथसि। शमशेर मूंखे यकीन आहे त रेस तुंहिंजे भाउ खे न मारायो आहे। शमशेर मां तव्हांखे पहिरां भेटी लाइ घुरायो बाक़ी मां तुंहिंजे भाउ खे न मरायो। शमशेर जे तुंहिंजे भाउ खे मारायो आहे त कॾहिं जो मारायो आहे पर मां रेस खे झले छॾियो। हाँ शमशेर काफ़ी टाइम थी वियो आहे मूं शाहू खे रोके छॾियो त हू तव्हां ते हमलो न कंदो। तूं असांजी ॻाल्हि ते यकीन कर बाक़ी तुंहिंजे भाउ जो भला दरिया खान खां गाए वॾाए वठंदासीं। जे मुंहिंजे भाउ खे कमदार दरिया खान मारायो आहे त पोइ मां हुनखे न छॾींदुसि। शमशेर थधो थी असां तोसां गॾु आहियूं। शमशेर तूं दिलि न ला मां तोसां गॾु आहियां। उथ उथ भा रेस खे भाकुर पाए रेस तुंहिंजो ॾोही न आहे। उथ 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 तो के वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे। तो के वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे। दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे। दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे। तो के वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे। तो के वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे। दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे। दौलत मामन साईं दासे वॾे धमाकन साईं दासे। तो के वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे। तो के वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे। पुटनु घर काॾे पियो वञे? बाबा अञा तो बंगुल खान जे ॻोठ दोस्तनि सां मिलण। पुटनु घर पोते मोट रखवाड़ी बंगुल जे ॻोठ बाह भरी पिया बाह। बाबा साईं रेज़ बंगुल खान जे ॻोठ बाह भरे या बाह जा जजर भरनि उन्ही में असांजे छा भली पाण में विढ़ी मरनि। डूंगर पुट केतिरो सम्झाए में पोइ बि नथो मुनी। वॾी ॻाल्हि आहे अॼुकल्ह औलाद खे सच चओ न मुंहुं पट था विझूं। बाबा सफ़ा को ढिजणो आहे ढिजणो का इहे बंगुल खान जा जहिड़ा रोज़ खटंदा कोन। जेकॾहिं मां वञा हा मूंखे रोकीनि हा त भई पोइ मां उन्हनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियां हा।
अली या अली या अली या अली अली हक दायमा या अली नारा ए हो सुबह शाम या अली पाक नबी दे दिल दी धड़कन रब सोने दा पास वली या अली या अली या अली या अली हर दिल दे विच नाम आलिए हर मैदान दा शेर जलिए हर दिल दे विच नाम आलिए हर मैदान दा शेर जलिए हर मैदान दा शेर जलिए जिद्दा सच दा पैगाम या अली अली हक दा इमाम या अली पाक नबी दे दिल दी धड़कन पाक नबी दे दिल दी धड़कन रब सोने दा खास वली या अली या अली या अली या अली अदा जे तुंहिंजे कत्लनि खे मां ज़िंदा छॾियो त मुंहिंजो नालो शमशेर न आहे जो नालो शमशेर न आहे तुंहिंजो कातिल मां जल्द में जल्द ॻोल्हे उनखे सीने में गोलियुनि जा ज़रूर कंदोमांसि ज़रूर जल्द तो वटि पहुचाईंदोमांसि जल्द काबे दे विच आना कैसा पुत्तां दा टुट जाना कैसा काबे दे विच आना कैसा पुत्तां दा टुट जाना कैसा पुत्तां दा टुट जाना कैसा ऐ रब दा इनाम
शाहू तहां मुझे भा खे दरिया खान जे चवण ते थी बेदर्दी सां क़त्ल कयो आहे तोखे अॼु उन जो हिसाब किताब ॾियणो पवंदो। ना शमशेर न, तुंहिंजी इहा ग़लति सोच आहे। तुंहिंजे भाउ खे मारण वारा असां न, अञा को ॿियो हूंदो। मुंहिंजे भाउ जा कातिल ॿिया न, तहां आहियो तहां। बस शमशेर बस, घणो थी वियो, घणो ज़िद सही न आहे। पंहिंजे भाउ जा वञी कातिल ॻोल्ह। मां ऐं शाहू तुंहिंजे भाउ जा कातिल न आहियूं। ॻाल्हि खे फेरायो न, अली खान जा कातिल तव्हां ई आहियो। शमशेर, जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ जी ॻाल्हि मनी हा ऐं रहिस बंगुल खान खे बंडी लिखी ॾी हा त पोइ तोखे अॼु इहे ॾींहुं न ॾिसणा पवंदा। शमशेर, जेकॾहिं असां तुंहिंजा ॾोही निकितासीं त पोइ तोखे हिकूर जी भेण ॾींदासीं, सम्झी? ऐं शाहू एतिरो बुज़दिल आहे जो तुंहिंजे भाउ खे पुठीअ ते पिया वार करे ऐं पंहिंजी बुज़दिली ॾेखारे। न न शमशेर न, तव्हांजा रस्ता खुलिया पिया आहिनि, असांजा रस्ता आज़ाद आहिनि। अधु सारे न आए इतने भागो झटको सिद्धो हेॾे मेखाने ते थो अचे, अलाए छा थियो अथसि। पर अचण ॾीस, हे त गेम जो शौक़ीन आहे, लॻे थो त हिनखे भंग भटारी जो शौक़ु लॻो आहे, पीअण थो अचे। अचे अचे हेॾे त हिनखे भंग प्यारे मवाली थो कयां त जीअं मुंहिंजो मेखानो मचे। भागे झटके खे लॻे थो त पहिरियां ई भंग भटारी जो असर आहे। झटका निभागा चंद्रा छो छा थई, ख़ैर त आहे न? और मवाली, अॼु ॾींहं खां पोइ भंग भटारी ठाहे पीआरण जो तूं मुंहिंजो उस्ताद आहीं। झटका जेकॾहिं पोइ इहा ॻाल्हि आहे त अच पोइ मेखाने खे मचायूं था, अची लागी तो भंग भटारी पियूं था। इते रखीस न जोही जे मट में। ठीक आहे न? काॾे निकिरी पे रसो ऐं अजरक खणी निकिरी पे, ॿुधाई बि कोन थो। डूंगर पुट वञा थो काठियुनि ते, छा मोटींदुसि? हा बाबा तूं भली वञ, पर मोटण जी कजांइ अॼु शाम मां वेंदुसि काछे, कुकड़नि जी मेल आहे, दोस्त इंतज़ार कंदा। अदा रुगो था कुकड़ वेड़ायो, मुंहिंजी पढ़ाई जो त सोचो ई नथा, मां अॻिते वधंदो चाहियां। अदा तुंहिंजे बारे में सोचींदासीं, घबरा न, दुआ कर कुकड़नि जी मेल कढां,
रुको तो ऐशू कराए आई मत तो यूनिवर्सिटी पढ़ाईंदुसि ये तो वायदो आहे डूंगर जो वायदो तू दुआ कर मेल खटे ॾे साहब ठीक आहे पुट मां मोटण जी कंदुसि ठीक आहे बाबा भले तव्हां वञो जी बता साईं अरे ॿुधो बंधई त गोह खे खणे खुटी ऐं ॻोल्हे शिकारियुनि जा घर शाहू खां शायदि उहो ॾींहुं विसरी वियो आहे मुंहिंजे तॾे ते अची अड़े मूं सां प्याज बि कई हुई सजने शाहू जो कांदपो सॼो ॻोठ खाईंदो सॼो ॻोठ सारंग लगे तो त दरिया खान अन्या दुश्मनी जा बोल तो बोले अरे मावरी साइकिल ते अरे इस पानी को मारे दो मुझे मारे दो साइकिल ते मैं भजे तो कादे तो बनी साइकिल ते बीत साइकिल ते टक्कर ते जा रहा है सारंग तू इन साइकिल जे पोयां लग मां इन दरिया खान के पानी ते तराया थो हन नथा जा साइकिल के सारंग ने भगो तो चे मारण और सो शाहू दरिया खान के मारण गयो हाने मां वञे रस देने के बंगल खान को बुधाया सो साइकिल ते
तू हमेशा गरीबन ऐं मज़लूम ते ज़ुल्म कंदो आहीं ज़ुल्म अॼु ॾिस पंहिंजी अखियुनि सां पंहिंजी मौत ॾिस जंग छेड़े घना घर पिटाया इन्हैया जंग छेड़े घना घर पिटाया छाव थी विया थिया पंहिंजा परावा छाव थी विया थिया पंहिंजा परावा छाव थी विया थिया पंहिंजा परा शाहू यो तुंहिंजो नालो आहे दरिया ख़ान ही दरिया चोॾे रुको करे बस दरिया ख़ान बस हाणे वञ सिंधू दरिया में तर सदाई तरंदो रहिजांइ कौन स्कूल का कौन खनी आयो छा तो के झटका नहीं भागो कौन खड़ी आयो ना चाचा झटका ओ झटका झटका हाजिर बाबा हाजिर हाजिर निभागा झटका काने मरी है यको छोकरो दोस्तन सा गडा आए तू कथे रेस तो के खबर आ मुखिया झटके बीमारी अचियो झटको किरी पियो फतकिम खबर ही न पई वो भी जो ही जे मट में अरे निभागा झटका जने तो के खबर बाए तो पोइ इन जो इलाज छो न तो कराई रेस दस मिलियो मुखे जी वेंज गाज जे पानी में वेंचंदु तो झटके बीमारी बाबा खत्म थींदी वो भी जो ही जे मट में अरे झटका टाइम मिलई न गाज वाले पानी में पोइ टुबी हणी अच जाए पर ख्याल कर जाए
गाज वारे पाणी में माण्हू मरनि था वञ हाणे नंढे खे वठी वञ झटका पाणी भरे वठ हा बाबा ही थई जोई जे मटियो पाणी ही थई जोई जे मटियो पाणी आयो रेसो होश में आयो कमदार खेर त आहे न एतिरनि ॾींहंनि खां पोइ अॼु सकंदो कीअं भुलिजी पियो हुई वैसे सारंग और शाहू रस दरा खान के बागर बनी में मारे छिका कमदार शाहू मुझे भाग दरा खान के मारे छॾियो रेस मूंखे पहिरियों बि शक हुयो त इहो सभु कमु छाऊ जा हले इहो राज़न आहे वॾो राज़न वैसे मां तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधायां थो पर उन मां बि शामिल आहियां पर मूंखे बि माफ़ कजो असुलियत जे में कढण वारा ॿियो न शाहू ऐं सारंग हुया चोरस दरिया खान शाहूअ खे पैसा ॾेई तुंहिंजे वारे खां मेंह कढाई अथनि समूरी ॻाल्हि में हथ शाहू जो थी लगे तो मुझे भाग के भी नहीं मारायो आ शाहू जा अज बिर कढना सी बिर जेका प्लान तो करो न शाहू बागर बनी में जख्मी पियो थी शाहू तू अॼु मरंदे बकुल खान जे हथां ज़रूर मरंदे काबू शमशेर गाॾियूं कढो ऐं माण्हू घुरायो ऐं मूंसां गॾु अचो झटका कुत्ता आई अञा माण्हू छो न पहुता आहिनि रेस सॼो बंदोबस्त कयो आहे ओए अची विया शोभ तव्हां कुत्ता न पर बघड़ आयो बघड़ जेके अॼु शींह जो मुक़ाबिलो कंदा शींह जो रेस 5 किलो गोश्त तो खारायनि उहो बि जोही जे मट में बस कर झटका ओए शाहू जोही जे मट में पापा
शाहू सिंह जंहिं बि ॿेले में पौधो आहे उतां जा जानवर भॼी जान छॾींदा आहिनि। बंगुल खान बस शाहू बस अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजां। हमेशह तूं ॻाल्हाईंदे मां ॿुधंदोसि मां ऐं अॼु मां ॻाल्हाईंदुसि तूं ॿुधंदे तूं छो त कमदार साइकिल ते मूंसां सॼी हक़ीक़त कई आहे। तो मुंहिंजे भाउ दरिया खान जे चवण ते मुंहिंजे वारे तां मेह कढी ऐं अॼु तो मुंहिंजे भाउ दरिया खान खे हमेशह हमेशह जे लाइ मौत ते ॾिस मारे छॾी। अरे शाहू अॼु तूं पंहिंजी मौत ॾिसी ईअं थो महसूस करी। बंगुल खान ही 3-4 गिदड़ वठी तूं शींहं जो शिकार नथो करे सघीं। तव्हांजे ऐं मुंहिंजे विच में 10 खां 12 फुट जो फ़ासिलो आहे ऐं तव्हांजे हथनि में हथियार बि आहिनि ऐं हेॾां शींहुं ज़ख़्मी बि आहे, पर पोइ बि तव्हां मूंखे कुझु बि न करे सघंदो, कुझु बि न करे सघंदो छो त शाहू शींहुं आहे। शींहुं ऐं शींहुं जंहिं बि ॿेले में पहुतो आहे उतां जा जानवर भॼी जान छॾींदा आहिनि, भॼी। शाहू जंहिं ॿेले में शींहुं लहंदो हो उतां जा जानवर भॼी जान छॾींदा हुआ, पर हाणे उन जंगल में जानवर आसानी सां घुमी सघनि था छो त अॼु शाहू शींहुं जो ख़ात्मो थियो। हा शाहू अॼु तोखे हिन गुनाह जी दुनिया मां छुटकारो था ॾियारी। बंगुल खान शाहू जी मौत तव्हांजे हथ में न बल्कि शाहू जे हथ जे लकीरुनि में तव्हांजो मौत लिखियलु आहे, तव्हांजो। Thank you.